अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ईद जूं लख लख मुबारकां, कुर्बानी जूं हज जूं मुबारकां हुजन साईं। तव्हांखे बि साईं लख लख मुबारकां हुजनि, कुर्बानी जूं हर शइ जूं तव्हांखे मुबारकां हुजनि साईं। खैर खैर मुबारक। ईद कीअं थी गुज़रे? ईद भली आहे माशाअल्लाह, ज़बरदस्त गुज़रे थी। तव्हांजी ईद कीअं साईं गुज़रे? साईं शुक्र आहे मौला जो, ज़बरदस्त ईद गुज़रे। ईद ताईं मोहबत खई वठो दे। वाह मोहब्बत जी मानवा माना ईद ताईं मोहबत के माना घुमाए थो न। मां पाड़े जी ॻाल्हि आहे, मां चयो जेको आहे पोपट नालो ॾिसो। हा साईं छो? पोपट, हा नालो जॾहिं दिमाग़ में। हा न साईं। साईं मां इहो मोहबत वारो किसो खयो आहे, हिक जी मोहबत इंशाअल्लाह वधी वेंदी मुंहिंजी। बसि अलाह भलाई कंदे, पर ॾुखियो आहे। इहो मां आयो हुअमि तव्हां ॾे। जी कुर्बानी कई छा तव्हां? कुर्बानी साईं छेलो वरितो आहे। हा कसाई नथो मिले, महांगाई ॾिसे तो कसाई जेका न बा सफ़ा मिलनि ई कोन था। हाई फाई रेट ॿुधाइनि था साईं। कसाई जो वॾो रेट आहे साईं। पोइ इन करण बुख ते वेठा आहियूं, बच्चा बि बुख ते वेठा आहिनि। गोश्त बोश्त काथो आयो बि न आहे। पोइ इन हिसाब सां माना जेको आहे जेकॾहिं कसाई मिली वञे न, छेलो वरितलो बसि खूह सां पोइ जेको आहे माशाअल्लाह कमु थी वञे। मां आयो, मां चयो जेको अॼु पोपट जो गोश्त त ॾेई वठां। अच्छा माना मोहबत वठणु आहे। हा मां चयो घर ॾे असां ईद आहे त कुर्बानी असां न कई, वसियत न आहे न साईं। पोइ हाणे तूं हिते बीह छो कसाई खे वठी ईंदे? बसि हिते बीह, हेॾे होॾे न वञ। हिते बीठो हुजां, गर्मी पई आहे छो? तव्हां बुख ते आयो न? बुख त न साईं। असां मोहबती माण्हू आहियूं, पाड़े में असांजा पाड़े वारा बुख ते। अच्छा असां साईं ॾिसूं साईं तुंहिंजी मोहबत बि आयो आहे हिते यार। अलाए छो अचे थो, छा भला को कसाई वठी ईंदो? लॻे थो कसाई वठी ईंदो, जो यार हूंदो कसाई उनखे वठी ईंदो माण्हू। यार भलो आहे सफ़ा, माना मोहबत अथसि माण्हुनि में। जेको आहे कसाई इंसा ईंदा, छो जो इहो मोहबत खई वधो आहे न जाते काथे, माना कसाई खे वठी ईंदो। मूंखे ईअं लॻे थो साईं तव्हांजे लाइ सरप्राइज़ आहे। जी साईं। मां आहियां मोहबती माण्हू। वाह 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 वाह। छा साईं? बुख ते हुजो पाड़े वारा, असां ढव ते इहो थी न। इहा भली ॻाल्हि कई। मां चवां थो हिक ॾींहुं मोहबत जी तार ठिके जो अञा पूरे मुल्क में खिंडी वञे। छा खिंडी वेंदी न? तव्हांजी इहा मोहबत रही त खिंडी वेंदी। मुंहिंजे तरफ़ां गोश्त अथव पकल आहे। ॾिसो मां ॿिए हंधि वठी आयो हुअमि कुर्बानी जो गोश्त। अच्छा सो पाड़े वारनि खे मां चयो ॾियां। माण्हू सफ़ा यार, तूं सफ़ा मोहबती माण्हू लॻे थो। सफ़ा गोश्त असां ॾे खणी आयो आहे माशाअल्लाह। भलो माण्हू आहे सफ़ा। तूं जेको आहे न गोश्त मां ॾे खणी आयो आहे। असां मोहबत फैले पहिरियों। कहिड़ी मोहबत आहे? पहिरियों पाड़े में छाजी मोहबत आहे? ॿ बूटियूं गोश्त जूं। गोश्त साईं तव्हांजो बुख ते ॿ बूटियूं गोश्त जूं पूरो असांजो माना भाती खाईंदा। केरु खाईंदो? सॼा बुख ते अथव। ॿ बूटियूं साईं, ॿ बूटियूं हिननि खे। तुंहिंजी कहिड़ी मोहबत आहे? तव्हां ॿ बूटियूं न सम्झो, हिनखे वॾी मोहबत सम्झो। हिनखे छा मोहबत सम्झूं? हे ॿ बूटियुनि खे कहिड़ी मोहबत सम्झूं? साईं मां हाणे 6 बूटियूं मूंखे मिलियूं कुर्बानी होॾे संगत वारनि कई। 2 बूटियूं हिकिड़ा ॿिया पाड़े में ठा, मां उन्हनि खे ॾिनूं। तव्हां चयो जो असां बुख थियूं, मूंखे वरी मुनासिबु न लॻे। हाणे साईं इन 2 बूटियुनि में माना मां घिउ विझां, मिर्च विझां, लूणु विझां त माना उहो बि असांजो माना नुक़सानु। हाणे 2 बूटियुनि मां केरु खाईंदो न? तुंहिंजी कहिड़ी मोहबत आई आहे? बाबा आस्ते आस्ते मोहबत। छाजी आस्ते आस्ते मोहबत आहे? मोतबर आहे छा तूं? खण पंहिंजो गोश्त। चरिया भेण चे मां मोहबत खे हीअं खई वठो आहे, लिंक सां मिलायां थो। मोहबत आहे तुंहिंजी। 2 बूटियूं खणी हेॾे मां ॾे आयो आहियां वरी। यार एहसास थियो। तूं हाणे मां हे मोहबत सां खणी आयो आहियां, प्लेट हिकिड़ी मथो ॾेई आयो आहियां। मां ख़बर आहे तूं इहो मीमड़ो थी मोहबत न ॾेखार त तुंहिंजी मोहबत ॾिठीजे। इन 2 बूटियुनि में ॾिठीजे तुंहिंजी मोहबत। आस्ते आस्ते वधंदी, आस्ते आस्ते वधंदी मोहबत। हे तूं असांखे चरियो करणु आयो आहे माना। मोतबर आहे तूं हेॾो वरी। मोहबत खई वधो आहे जवान। वरी 2 बूटियूं खणी आयो आहे। 2 बूटियुनि में केरु खाईंदो? घर जो भाती 2 बूटियूं खणी आयो आहे। हेॾो तूं मोतबर आहे? 2 बूटियूं केरु खाईंदो? तूं भली वेड़ा, असां मोहबत हिक ॾींहुं फैलाईंदासीं मोहबत। में कावड़ा आहिनि, इहे मां ख़तमु कंदो। मां इहा दुआ कर जो अॼु ॾींहुं भलो थी जो, न त मां अॼु जेको मूंखे तूं गर्मी में घुराई आहे, मोहबत ॾेखारी आहे न, तुंहिंजी हिते मोहबत पूरी कयां। ईअं कर, ॿुध 2 बूटियूं आहिनि न, 2 माने जेके घर जूं रख। बाबा न खपे तुंहिंजो गोश्त। असां को कसाई ॾिसंदा मथे पैसा भरे पंहिंजो चेलो खुआईंदा। तुंहिंजी मोहबत ॾिठी सही आहे 2 बूटियुनि वारी। वॾी मोहबत आहे तुंहिंजी। मोहबत वरी मोहबत खई वधो आहे।